नाज़रीन, मक़सूदो रिंद भरिसां ॻोठ खान रिंद में रेडियो मिस्त्री उस्ताद सईद खान रिंद पारां रेडियो कचहरी कोठाई वई। रेडियो कचहरी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रेडियो सां चाह रखंदड़नि शिरकत कई। उन हवाले सां ॾिसूं था मक़सूदो रिंद मां ख़ैर मोहम्मद रिंद जी ही रिपोर्ट। दिन के 11 बजे हैं। अस्सलाम वालेकुम, ये रेडियो पाकिस्तान है। मक़सूदो रिंद भरिसां ॻोठ खान रिंद में रेडियो मिस्त्री उस्ताद सईद खान रिंद पारां रेडियो कचहरी कोठाई वई। रेडियो कचहरी में मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां रेडियो सां चाह रखंदड़नि शिरकत कई। उन मौक़े ते रेडियो सां चाह रखंदड़नि MNN TV सां ॻाल्हाईंदे चयो त गॾु थिया आहियूं जेके रेडियो सां मुंसलिक आहिनि, त हिन भरी महफ़िल में बहितरीन महफ़िल में हिकु दफ़ो ॿीहर सईद खान जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं असां सभिनी खे हिते गॾु करे हिकु बहितरीन मेलो रचायो आहे, बहितरीन गैदरिंग रचाई आहे। जीअं त असां सभिनी खे इहा वाज़े ख़बर आहे त अॼुकल्ह जे दौर में रेडियो पंहिंजो वैल्यू विञाए चुको आहे, पर उन जे बावजूदि ही असांजे जेकॾहिं असांजी सकाफ़त चऊं, असांजे विरसे जो हिसो चऊं, त उन में का बि घटि वधाई कान थींदी। अपील कयूं गवर्नमेंट खां बि वधि खां वधि असां यही जेका असां अपील कंदासीं त असांजे जेके रेडियो स्टेशन्स बंदि आहिनि या हिन खे वधि खां वधि जेके प्रोग्राम असां जेके रेडियो ते जेके ॿुधूं था, जेके रेडियो हितां असां जेको हासिलु कयूं था, जेको इल्मु जेका बि ॼाण आहे, त इन खे वधीक जेको आहे बहितर खां बहितरीन बनाइण जे लाइ गवर्नमेंट सहकार करे। पेशे सां मां हिकिड़ो वकील आहियां, पर मूंखे हीउ शौक़ु आहे रेडियो जो। ऐं असीं सभु जेके बि हिते दोस्त गॾु थिया आहियूं रेडियो जे हवाले सां ई गॾु थिया आहियूं। ऐं असां इहो जेको हिकिड़ो पंहिंजो इम्पोर्टेंट विरसो जेको आहे उनखे कॾहिं बि विञाइण न पिया चाहियूं। असां जेके बि हिते दोस्त वेठा आहियूं असांजो ईअं सम्झो त जेको उस्ताद आहे उहो रेडियो आहे। असांखे जेको बि कुझु ॾिनो, जेको बि कुझु असां ज़िंदगीअ में पिरायो, जेको बि कुझु सिखियो, ॿार जेके आहिनि जेके ख़ासि तौर ते असांजी सिंध जूं जेके बंदि पियल रेडियो स्टेशनूं आहिनि, रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर आहे या हैदराबाद जो जेको हाल आहे रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो, उहो तक़रीबन कंहिं दोस्त खां रेडियो ॿुधंदड़ खां ॻुझो न आहे उनखे। ऐं रेडियो पाकिस्तान ख़ैरपुर जेकी बंदि पियल आहे उन जे हवाले सां गवर्नमेंट खे ज़रूरु तहरुक वठणु घुरिजे। रेडियो जे हवाले सां चवंदो आहियां त दोस्त चवनि पिया त हीउ जदीद दौरु आहे, हिन में रेडियो जी अहमियत घटिजी वई आहे, पर मां चवां थो त रेडियो जी अहमियत घटी न आहे, पर अञा बि वधी आहे। उहो इन करे जो मीडियम वेव खां अलावा हींअर रेडियो इंटरनेट ते पूरी दुनिया में ॿुधो थो वञे। जंहिं वटि बि टच मोबाइल आहे उहो रेडियो ॿुधे थो। ऐं ॿियो इहो त रेडियो हैदराबाद जी जेके नशरियात सही न पई वञे, तो इंजीनियर सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी। उन चवणु आहे त नेट स्लो हुअण जे करे असांजो जेको HPT सां जेको नशरियात सही न पई वञे, ऐं उन जे करे उहे कोशिशि में आहिनि जीअं नेट जी सूरताल बहितर थी त इनशाला सिलसिलो बहाल थी वेंदो। ऐं साईं सैद खान खे तव्हां जसु ॾींदुसि। मुंहिंजो ख़्यालु आहे त अहिड़े दौर में 4 मुहबती माण्हू पुराणा दोस्त असां मिलाया वरितसि, हुन सां नई नई दोस्तनि सां मुलाक़ात कराईसि, या साईं खे लक्षाब हुजे जसु हुजे अहिड़े दौर में। ॿी ॻाल्हि इहा त रेडियो जे हवाले सां त इहो ई चवंदुसि त सच ॻाल्हि त इहा अथव त असां रेडियो खां घणो कुझु सिखिया आहियूं। हीअ ॻाल्हाइण, उथण वेहण, ज़माने जे हिसाब सां ॼाण, जेको कुझु घणो कुझु असां रेडियो खे असां पंहिंजो ॿियो उस्ताद सम्झूं था। मूंखे ख़ुशी थी आहे जो अदा सैद खान सभिनी खे गॾु कयो। ऐं रेडियो बाबा साईं वरितो 1953 में बाबा। ॿारनि में पर शहरनि में बि रेडियो कोन हो। जी बाबा रेडियो कोन हो, पोइ अलाए चओ ॻोठ जा माण्हू गॾु रेडियो खे पिया ॾिसंदा त रेडियो ॻाल्हाए किथे थो माण्हू। ऐं हींअर सभिनी सुञा कया जो कीअं था जो त मोबाइल में बची थो वञे। ॿुधो रेडियो जी अहमियत हींअर अञा वधी आहे, घटि कोन थी आहे। 1953 55 खां वठी अॼु ताईं असां रेडियो सां मिलिया। रेडियो में सुठा दोस्त असांखे मिलिया, बिल्कुलु बहितरीनु, ऐं परे परे जा दोस्त मिलिया रेडियो जे मार्फत सां। इन रेडियो तमामु बहितरीनु आहे, रेडियो खे ॿुधणु घुरिजे। सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश कजे त रेडियो ॿुधनि। ऐं शाह लतीफ़ जो बैत ॿुधाईंदो, तूं हबीब तूं तबीब तूं दर्द जो दवा, जानिब मुंहिंजे जीअ में आज़ार जा नुआ साहिब ॾे सफ़ा। दिन के 11 बजे हैं। अस्सलाम वालेकुम,
ये रेडियो पाकिस्तान है।